सवाल थियो आहे साजन अली अवान कर्मी खां। उहो त चए त साईं सवाल इहो आहे, ॾाढ़ी नंढी आहे, उमेद आहे त इनशाअल्लाह ॾाढ़ी मुठ रखंदसि, ॾाढ़ी मुठ न थी सघी, उन खां अॻु मरी वियो। हिन जो सवाल इहो आहे त कंहिं शख़्स जो पको इरादो आहे ऐं नियत आहे त आऊं ॾाढ़ी मुठ रखंदसि, ऐं जेकॾहिं ॾाढ़ी मुठ न थी सघी, उन खां पहिरीं वफ़ात करे त आया उनखे सुन्नत जो सवाबु मिलंदो या न? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेकॾहिं उनजो पको इरादो आहे त आऊं मुठ ॾाढ़ी पूरी रखंदुसि, यानी सुन्नत जे मुताबिक़ ॾाढ़ी रखंदुसि, ऐं इन जो सिर्फ़ु इरादो आहे, अञा उहा ॾाढ़ी मुठ ते न आई हुई, सुन्नत बराबरि न थी हुई, उहो पहिरीं वफ़ात करे वियो, त उनखे सुन्नत जो सवाबु मिलंदो। जीअं मुस्लिम शरीफ़ में हदीस मुबारक आहे, हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत थो करे, उन चयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन हम्म बिहसनतिन फलम यअमलहा, जे इंसान नेकी जो सिर्फ़ु इरादो कयो ऐं अमल न कयई, कुतिब लहू हसनतन, उन जे लाइ नेकी लिखी वेंदी। जेकॾहिं उन जो पको इरादो आहे त उनखे नेकी मिलंदी। अल्लाहु अअलम बिस्सवाब।